जिनके वजीर आला भी पेरे पवंदा है, जिनके गवर्नर भी पेरे पवंदा है। 4-5 ॾींहं पहिरियों जी ॻाल्हि हीअं कई बेटा मुल्ला क़ुरान खे मञण रत में रात करी बस करना आख़िर केतिरो विढ़ने मां खपई छा ॿुधाए। मां खां पुछो, मां तो इन्हनि सां वेहा, मां तो इन्हनि सां उथां, नाला खण मुनासिब न आहिनि, मीटिंगूं अमानत हूंदियूं आहिनि। मां क़ुरान खणण जे लाइ तयार, हलफ खणण जे लाइ तयार। वॾनि 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 सीटुनि ते वेठल, जिनके वजीर आला भी पेरे पवंदा आहिनि, जिनके गवर्नर भी पेरे पवंदा आहिनि, जिनके तुरल्ला खान भी पेरे पवंदा आहिनि, जिनके सरदार नवाब खान भी पेरे पवंदा आहिनि। हाणे भी 4-5 ॾींहं पहिरियों जी ॻाल्हि हीअं कई बेटा मुल्ला क़ुरान खे मञण रत में रात करी बस करना आख़िर केतिरो विढ़ने मुल्ला, बस कर मुल्ला, बस कर मुल्ला, खपई छा ॿुधाए। मां जो मूंखे इहो खपे त अवाम जी हक़ हाकमियत ऐं हुक्मरानी खपे, गरीबन जा हक़ खपन, समाजड़ी सिंध जी आज़ादी खपे ऐं पाकिस्तान जी मईशत ऐं पाकिस्तान जी इकोनॉमी ऐं पाकिस्तान जे अमन मूंखे मज़बूत खपे ऐं तहां जो पाड़ियूं, तहां जे इक़्तिदार जो पाड़ूं पटे करे इंशाअल्लाह हिन मुल्क खे इस्लामी फलाही रियासत बणाईंदासीं। हिन करे घबरायो न, कुर्सियुनि ते उहे हिन भउ तहां को अथनि, कुर्सियुनि ते उहे हिन साह तहां को थो वॼेनि। अञा त मुल्ला सिर्फ नौशेरो फेरोज़ जे जलसे में पुगा आहिनि, इहो हाल अथनि। इहे मुल्ला जेकॾहिं MNA जी, MPA जी, सेनेटर जी, वज़ीर जे, मुशीर जे, वज़ीर आला जे, गवर्नर जे सीट ते वेठा, पोइ इन्हनि जो हशर छा हूंदो, उन ॾींहं जो इंतज़ार कयो। कामयाबी तव्हांजा क़दम चुमंदी, इक़्तिदार तव्हांजे सिंध जे ग़रीबनि जे झोलीअ में ईंदो, लेकिन इहो सभु कुझु जलसनि सां न थींदो। खोड़ थी विया जलसा, इहो हाणे नारनि सां न थींदो, ज़िंदाबाद मुर्दाबाद सां न थींदो, जुलूसनि सां न थींदो, एहतजाजनि सां न थींदो, मुज़ाहिरनि सां न थींदो, धरणनि सां न थींदो। घणो थी वियो बस, ज़िंदाबाद मुर्दाबाद, ज़िंदाबाद मुर्दाबाद, तव्हां बि ख़ुशि, मां बि ख़ुशि, अबो बि जन्नत पुॻो, मां बि इन ज़िंदाबाद मुर्दाबाद ते जन्नत पुॼंदुसि। न, हाणे अमली कदम खणणो पवंदो, हाणे अमली तौर ते मैदान ते बीहणो पवंदो, हाणे अमली तौर ते सोटो हुजे साण गॾ गोही न करे इन धरती ऐं दीन जे गद्दारनि जे ख़िलाफ़ सोटो खणी मैदान ते निकिरणो पवंदो।